DGISPR चयो आहे त पाकिस्तान अमरीका खे पंहिंजी सरज़मीन मां अफ़गानिस्तान ते हमलनि जी का बि इजाज़त नाहे ॾिनी। हीअ अफ़गानिस्तान जी प्रोपेगंडा आहे। अमरीकी ड्रोन्स ज़रिए पाकिस्तान मां अफ़गानिस्तान में हमलनि जो इल्ज़ाम कूड़ो आहे। पेशावर में सीनियर सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल्हि कंदे पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त न असांजो अमरीका सां अहिड़ो को मुआहिदो आहे जो अमरीका पाकिस्तान मां ड्रोन ज़रिए अफ़गानिस्तान में कार्रवाई करे। DGISPR चयो त ख़ारजी पंहिंजा ठिकाणा सरहदी इलाइक़नि मां रिहाइशी इलाइक़नि में मुंतक़िल करे ॾिया आहिनि। सरहदी इलाइक़नि में मारिजी वियल दहशतगर्दनि में वॾी तादाद में अफ़गान शेरियनि जी आहे। अफ़गान तालिबान सां असां अञा बि मसइलो हल करणु चाहियूं था। दोहा मुआहिदे में तइ थियो हो त लोया जरगो कोठायो वञे। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु हो त फ़ौज सियासत में शामिल न थी चाहे। अमन फ़ौज खे गज़ा मोकिलण जो फ़ैसिलो पार्लियामेंट कंदी। हाणे घणो कुझु थियो। अफ़गानिस्तान सरहद पार दहशतगर्दी ख़तम करे अफ़गान तालिबान खां सिक्योरिटी जी ख़ैरात न घुरंदासीं। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त अफ़गानिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई करे या उहे असां जे हवाले करे। अफ़गानिस्तान आलमी दहशतगर्दी जो मर्कज़ आहे जिते हर क़िस्म जी दहशतगर्द तंज़ीम मौजूदु आहे। अफ़गानिस्तान दहशतगर्दी पैदा करे पाड़ेसरी मुल्कनि में पखेड़े रहियो आहे।